अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुहारी सिंह जी असां कुंड कुर्छ में वेंदा रहंदा आहियूं। असांजी कोशिशि हूंदी आहे त सुहारी सिंध जा जेके ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हां ताईं शेयर कजनि। त अॼु असां खिपरो ऐं खाई जे वेझो हिकिड़ी तमामु हिकिड़ी जेका असां तारीख़ी कमु थियो आहे उहो थियो आहे असांजे जेका असां इलाइक़े जे हवाले सां ज़िले सांगड़ जे हवाले सां डॉक्टर जी.एम. पंवर साहिब जी तरफ़ां इंस्टीट्यूट नॉलेज लर्निंग एंड स्किल्स जे नाले सां हिकिड़े जेका असां लाइब्रेरी खोली वई आहे। उते जेका असां अॼु दिलि चाहे त तव्हांखे उन लाइब्रेरी जो व्यू ॾेखारिजे। ऐं हीअ आहे जेकॾहिं तव्हां ईंदो गिरोड़ खां खाई वेंदो त मुस्तफ़ाबाद जे नाले सां जेका स्टॉप आहे ऐं उते जेका असां तमामु बहितरीनु हिकिड़ो इदारो खुलियो आहे। सो उहा तमामु बहितरीनु अचो त तव्हांखे हिन लाइब्रेरी जो व्यू कराए जी। त हिते जेका असां तमामु सिक्योरिटी जो माहौल बि तमामु बहितरीनु आहे ऐं तमामु बहितरीनु अमलो हिते मौजूदु आहे। अचो तव्हांखे लाइब्रेरी जो व्यू करायूं। अची चुका आहियूं हिन लाइब्रेरी में ऐं अचो त तव्हांखे लाइब्रेरी जो ख़ूबसूरत जेके सेटिंग ऐं उनखां अलावा लाइब्रेरी जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदी। जी त दोस्तों हाणे असां लाइब्रेरी में अची रहिया आहियूं ऐं असांजा दोस्त जेके आहिनि हिते काफ़ी सारा जेके नौजवान आहिनि हिन लाइब्रेरी में जेके मौजूदु आहिनि। अचो तव्हांखे हिन लाइब्रेरी जे हवाले सां ॿुधायूं त हिन इलाइक़े में हिकिड़ो जेको सो तमामु साइड एरिया आहे उन हवाले सां बि साईं जी.एम. पंवर साहिब जेका असां तमामु हिकिड़ो तारीख़ी कमु कयो आहे। सो हिते नौजवान काफ़ी सारा जेके आहिनि से पंहिंजे जेका असां किताब पढ़णु या उनखां अलावा कंप्यूटर जे हवाले सां जेका असां पंहिंजो कमु जारी रखियो वेठा आहिनि। त अचो तव्हांखे लाइब्रेरी जा ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियूं। जी दोस्तों ॾिसी सघो था मुंहिंजो अंदाज़ो आहे कि हज़ारनि जे तादाद में किताब हिते मौजूदु आहिनि जेके हिन लाइब्रेरी जी सूंहुं बणियल आहिनि। ऐं दिलि चाहे त तव्हांखे हिन जेका असां ज़िले सांगड़ जी ख़ूबसूरत लाइब्रेरी आहे उनजे हवाले सां तव्हांखे जेका असां नौजवान असांखे मिलियो आहे लाइब्रेरी जे हवाले सां असां सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हिन ते छा थो चवे लाइब्रेरी जो जेको हिन इलाइक़े में केतिरो सुख थियो आहे ऐं हिन इलाइक़े जे माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो थियो आहे। जी अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा सभ खां अव्वल त पंहिंजो तारुफ़ कराइजो। My name is Kishore Kumar and I study in 12th class. अच्छा छा ॿुधाईंदो हिन लाइब्रेरी जे हवाले सां हिते कहिड़ा किताब पढ़ण जे लाइ मिलनि था या तव्हांखे जेका असां हिते नौजवान तबिके खे केतिरो फ़ाइदो थियो हिन हवाले सां? साईं हूं त हिन लाइब्रेरी जी तारीफ़ करणु त असां वटि एतिरा लफ़्ज़ ई कोन्हनि जेके असां हिन लाइब्रेरी जी तारीफ़ करे सघूं या असां वटि अहिड़ा लफ़्ज़ ई असांजी ज़ुबान में नथा अचनि जेके असां हिन खे साराहे सघूं। जीअं असां हीअ लाइब्रेरी तइमीर थी हुई 2018 में त उन खां वठी असां जेको अॼु ताईं तमामु घणा मतिलबु एडवांस आहियूं असां इन लाइब्रेरी जे हिसाब सां। जीअं लाइब्रेरी खुली असां में जो इम्प्रूवमेंट आई असांजा जेके नौजवान आहिनि असां पाण जेके आहियूं उन्हनि तमामु घणो हिन लाइब्रेरी में पिरायो आहे। ऐं हिननि में ॾिसो त तव्हां करोड़नि जे लखनि जी तइदाद में जेके हज़ारनि जी तइदाद में जेके किताब मौजूदु पिया आहिनि। जेके CSS कार्नर जा CSS जा बुक हिते मौजूदु पिया आहिनि ऐं डिक्शनरी वग़ैरह डॉक्टर जी.एम. ख़ुदि जा जेकी लिखियल किताब आहिनि उहे बि मौजूदु आहिनि हिते सिंधी शाइरी तोड़े तव्हांखे ॿिया जेके बि एग्ज़ाम सां हाई कोन्हे जेके एग्ज़ाम मौजूदु आहिनि मतिलबु अव्हांखे जेको बि एग्ज़ाम ॾियणो आहे कंहिं बि एग्ज़ाम मिसाल तौर पर CSS एग्ज़ाम थी वियो या MD गेट जो कोई एग्ज़ाम अव्हांखे ॾियणो जे प्रिपरेशन लाइ अव्हां वटि हिते असां वटि हिते किताब मौजूदु आहिनि लाइब्रेरी भरी पई आहे असां वटि। अच्छा वरी हिकिड़ी मेन ॻाल्हि कजे त हिते तमामु बहितरीनु कमु थियल आहे। अच्छा लाइब्रेरी जे हवाले सां जेकॾहिं हिते फीस वग़ैरह जो त को सिस्टम न आहे? सर हिते असां वटि फीस जो को बि असां कॉन्सेप्ट न आहे। सभु कुझु फ्री फंड में असांखे मुहैया कयो वेंदो आहे असांखे। ऐं उनखां अलावा असां वटि कंप्यूटर लैब बि आहे, कंप्यूटर जी तइलीम बि ॾिनी वेंदी आहे। ऐं असां ॿियो हिकिड़ी साइड में असां वटि गर्ल्स लाइब्रेरी बि असां वटि आहे मौजूदु आहे। ऐं हीअ असांजी बॉइस लाइब्रेरी आहे गर्ल्स लाइब्रेरी हुन साइड आहे। उनखां अलावा असां कंप्यूटर लैब बि आहे ऐं कोचिंग सेंटर बि आहे कोचिंग क्लास जे लाइ जेकॾहिं को सेमिनार अरेंज कयो वेंदो आहे त उनजे लाइ असां वटि फैसिलिटी मौजूदु आहे। Assalamualaikum. I myself Abdul Razak, son of Mohammed Rahim. I am studying currently in the class of the 12th. जी छा चवणु चाहींदो हिन लाइब्रेरी हवाले सां तव्हां हिते पढ़ो पिया ऐं हिते हर क़िस्म जा किताब बि रखियल आहिनि ऐं तयारी बि तमामु बहितरीनु आहे जी? अल्हम्दुलिल्लाह हीअ जेको इंस्टीट्यूट आहे तमामु बहितरीनु आहे। 2018 में जेको तइमीर थियो हिन खां पोइ असां जेके माना नौजवान तमामु घणी एडवांस में हलनि पिया। पहिरीं असां कुझु बि न हो हिन इंस्टीट्यूट खां सवाइ माना असां कुझु बि न हो। जॾहिं इंस्टीट्यूट हिते तइमीर थियो उनखां पोइ जेका असांजा शागिर्द आहिनि असांजा जेका यंग मैन आहिनि उहे अल्हम्दुलिल्लाह एडवांस विया आहिनि। उनखां पोइ घणियूं कामयाबियूं माण्हू हिन मां केतिरा ई छोकिरा जेके यूनिवर्सिटी पढ़णु विया आहिनि। उनखां पोइ केतिरा ई मौजूदु बुक आहिनि जेके माना कहाणी सां रिलेटेड आहिनि। शाह लतीफ़ भिटाई जा बुक आहिनि। उनखां पोइ इंग्लिश ग्रामर सां आहिनि डिक्शनरी वग़ैरह ऐं डॉक्टर जी.एम. पंवर जा ख़ुदि जेके बुक्स आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि।
मतलब को भी माण्हू एग्ज़ाम जी प्रिपरेशन करे या उनखे मन क्वालिफाई करण लाइ हिते केतिरा ई बुक मौजूदु आहिनि जंहिं मां हू प्रिपरेशन करे उन एग्ज़ाम खे क्वालिफाई करे हाणे सघे। असां पहुतासीं कंप्यूटर लैब ते ऐं अचो तव्हांखे कंप्यूटर लैब जो दीदार कराइजो जी। अचो अचो ॾिसो वीडियो खणे था। दोस्तो तव्हां ॾिसी सघो था ही हिकिड़ो वॾो इदारो आहे ऐं डॉक्टर GM पंवर जी जेका हिकिड़ी तमामु बहितरीनु कोशिशि आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। ऐं ॾिसी सघो था मुंहिंजो अंदाज़ो 100 जे तादाद में कंप्यूटर जेके आहिनि हिते रखियल आहिनि ऐं कैमरामैन असांजो ॾेखारे सघे त तमामु हिकिड़ी असांजे जेका असां पोइते पियल इलाइक़ो आहे खिप्र तलके जो जेको सो ऐं खाई शहर जो जेको वेझो ई हिकिड़ो वॾो तारीख़ी कमु थियल आहे। सो दिलि चाहे त तव्हांखे हिन वीडियो जो कंप्यूटर जो जेका असां लैब आहे उनजे हवाले सां तव्हांखे जेका असां आगाही ॾिजे। अचो तक के ॾिसूं था छा आहे। हल्को क्लिप खणी आयो, हल्को क्लिप खणी आयो। जी त दोस्तो ये नौजवान असां सां गॾु आहे, असांजो गाइडर आहे। जी अदा तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो। अदा मुंहिंजो नालो मोहम्मद रहीम आहे ऐं बाइकास्ट आऊं कुंभार आहियां ऐं मुंहिंजो वक़्तु हिते ई मुस्तफ़ाबाद खां ई आहे ऐं करंटली आऊं पढ़ां पियो LLB सिंध मेरान इंस्टीट्यूट ऑफ लॉ कॉलेज जामशोरो। जी 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 अच्छा ही जेको असां हाणे पाण जिते पहुता आहियूं ही छा आहे CSS कॉर्नर जे हवाले सां छा थो जी अदा ही आहे CSS कॉर्नर। जेके बि कॉम्पिटिटिव एग्ज़ाम थियनि था, जेके बि स्टूडेंट कॉम्पिटिटिव एग्ज़ाम जी तयारी करे रहिया आहिनि सो हुननि लाइ सेपरेट हिकिड़ो रूम जेको सो इदारे तरफ़ां ॾिनो वियो आहे सो उते तयारी करे सघनि था। तो दोस्तों हाणे एडमिन ऑफिस में पहुची चुका आहियूं ऐं असां सां गॾु असांजो प्यारो दोस्त आहे। अदा ही कहिड़ी ऑफिस आहे छा आहे? अचो नज़र कैमरामैन ॾेखारे त ही जेका असां साईं GM पंवर साहिब जी जेका असां नंढड़ी कोशिशि आहे उहा असांजे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जी ही कहिड़ी ऑफिस आहे सर? सर ये एडमिन ऑफिस है सर। ये एडमिन ऑफिस आहे। तव्हांखे कैमरामैन ॾेखारे सघे त हेॾा अचो वेझो अचो त ही जेका असां तमामु बहितरीनु कोशिशि आहे असांजे ज़िले सांगड़ जे हवाले सां हिकिड़ो तारीख़ी इदारो आहे ऐं इनशाअल्लाह असांखे इहा ई उमेदु आहे त हितां खां जेके नौजवान पढ़ी वेंदा उहे ज़रूरु पंहिंजो नालो रोशन कंदा। जीअं अॻिते हलूं था हितां वेठी था जीअं त हाणे पाण किथे हली रहिया आहियूं छा आहे अॻियां पोज़ीशन? हाणे हली रहिया आहियूं पंहिंजो सिलाई सेंटर ते। जेके बि हिते जेके छोकिरियूं माना एजुकेशन ते न पहुची सघियूं आहिनि ऐं घर वेठल आहिनि सो हुननि खे इदारे तरफ़ां सिलाई सेंटर फ्री ऑफ कास्ट सेखारियो वञे थो ऐं सिलाई सेखारण कोर्स खां पोइ फ्री ऑफ कास्ट मशीनूं ॾिनियूं वञनि थियूं। तो हाणे असां पहुची विया आहियूं आमना पंवर गर्ल्स लाइब्रेरी में। सर हाणे पाण पहुता आहियूं वोकेशनल ट्रेनिंग सेंटर ते जिते हिते फ्री ऑफ कास्ट जेको सो नियाणियूं आहिनि उन्हनि खे सर सिलाई सेंटर फ्री ऑफ कास्ट सेखारियो वञे। जी अचो त तव्हांखे व्यू करायूं। ओके सर। जी त दोस्तो हिकिड़ो वॾो फिलहाई कमु आहे तमामु बहितरीनु असांखे साईं GM पंवर साहिब जी कोशिशि वणी। हिन हवाले सां नौजवान असांजो दोस्त गाइडर आहे गॾु छा चवंदा आहिनि हीउ जेको सो सिस्टम वरी जेके थिए किताबनि जी लाइब्रेरी उन खां पोइ वरी हाणे मशीननि जो हिकिड़ो ख़ूबसूरत व्यू आहे इन हवाले सां छा चवंदो? सर हीअ असांजो हिकिड़ो मतिलबु अलाह जी तरफ़ां हिकिड़ी असांजे लाइ नेमत आहे ऐं हीउ इदारो ऐं हिकिड़ो बाराड़ी में हिकिड़ो इदारो मतिलबु असांजे लाइ हिकिड़ी सुठी नेमत बि आहे ऐं हिन इदारे जे करे असीं यूनिवर्सिटी लेवल ते पहुतासीं ऐं आउं पंहिंजो हिकिड़ो पर्सनली तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे ख़ानदान में फस्ट आउं आहियां जेको यूनिवर्सिटी लेवल ते पहुतो आहियां ऐं सिर्फ़ु हिन इदारे जे करे ऐं अगरि हीउ इदारो न हुजे त असीं हिते ई मज़दूरी करूं आहे हिते ई कयूं आहे बसि ऐं जेको तेज़ी वर्ड्स कोन हिन जे इदारे जे बारे में तमामु बहितरीनु अदा ही सिलाई मशीन जेके रखियूं आहिनि इन जे हवाले सां तव्हां छा चवंदो? सर ही सिलाई सर असांजी ॿारनि भेनरूं जेके पढ़ियल लिखियल आहिनि उन हवाले सां छा चवंदो त हिकु सिलाई मशीन? सर ही सिलाई सेंटर आहे जेकी असां ॻोठ जी छोकिरियूं आहिनि या आस पास जूं छोकिरियूं आहिनि जेके तइलीम खे कंटिन्यू न करे सघियूं आहिनि कंहिं मजबूरियुनि सबबु के फिनांशियल इशूज़ सबबु सो हुननि इदारे तरफ़ां हिकिड़ी मशीनुनि जो सेंटर खोलियो फ्री ऑफ कास्ट हिते सेखारियो वञे थो ऐं जेके ग़रीब छोकिरियूं आहिनि मशीन अफोर्ड नथियूं कनि त इदारे तरफ़ां फ्री ऑफ कास्ट हुननि खे मशीन प्रोवाइड कई वञे थी। जी त दोस्तो मोहम्मद रहीम असां सां गॾु आहे असांखे अॼु लाइब्रेरी जो ख़ूबसूरत व्यू करायो ऐं सच पुछो त हीअ कंहिं नेमत खां घटि न आहे। दिलि चाहे त हिन ख़ूबसूरत व्यू जो तव्हांखे दीदार कराइजे ऐं तमामु बहितरीनु साईं डॉक्टर GM पंवर साहिब तरफ़ां जेका हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे
त हिकिड़ी गाॾी बि जेका असां ॾिनल आहे उहा जेका असां फ्री ऑफ कास्ट हले थी ऐं स्टूडेंट्स खे खणण में जेका असां दुश्वारी का बि नथी थिए उन हवाले सां वरी हिन गाॾी जे हवाले सां मोहम्मद रहीम सां ॻाल्हाईंदासीं। मोहम्मद रहीम छा चवंदो असां तव्हां खां गॾु आहियूं हिन वक़्तु असांखे तव्हां ख़ूबसूरत व्यू करायो कैमरामैन ॾेखारींदो स्लो स्लो ॾेखारींदो त हीउ साम्हूं जेको सो इन ऑफिस जो व्यू आहे पंहिंजो आमना पंवर गर्ल्स लाइब्रेरी ऐं हेॾां जेका असां बॉइज़ लाइब्रेरी जी छा चवंदो हिन हवाले सां जेका हींअर सहूलियत गाॾियूं घणियूं न हिते भला? सर गाॾी हिकिड़ी आहे इदारे तरफ़ां इन लाइ सुज़ुकी ऐं जेके शहर आहिनि जेके हैदराबाद थी या कराची थी या किथे परे परे टेस्टूं आहिनि जेके ॿार अफोर्ड नथा करे सघनि त हिन गाॾी जे थ्रू मतिलबु टेस्ट जे सेंटर ते रसनि था ऐं फ्री ऑफ कास्ट गाॾी खणंदी आहे, न किरायो आहे न तेल जो पैसो। घणी गाॾियूं नथा थिए? हिकिड़ी गाॾी आहे सर। जी दोस्तों जी त दोस्तों अॼु असां पहुतासीं तमामु बहितरीनु इलाइक़ो खाई ऐं गिरोड शरीफ़ जे विच में जेका असां हिकिड़ी GM पंवर साहिब तरफ़ां जेका असां तमामु हिकिड़ी बरहाड़ी जे पीढ़ियल तबिके जे लाइ हिकिड़ो वॾो कमु कयो आहे ऐं उहो तारीख़ी कमु आहे जंहिंजे हवाले सां तव्हां सां असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं। हिते नौजवान जेको आहे सो अमलो बि तमामु बहितरीनु हो। साईं नौड़ी साहिबु सुल्तान नौड़ी साहिबु साईं असांखां जेको आहे हिन गार्ड जेको आहे उहो बि तमामु बहितरीनु असांखे कोऑपरेट कयो। वॾी महिरबानी सभिनि दोस्तनि जी जिन जिन लाइब्रेरी खे असांखे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ हिकिड़ो साथ ॾिनो ऐं सभिनी दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि कर साईं GM पंवर जो त जेको एतिरो वॾो हिकिड़ो कमु करे वियो आहे ऐं संदसि ख़ानदानी उन फर्दनि जो बि आउं थोराए थो आहियां त इहो ई चवंदुसि थोरा में थोरा मूंते मारू रंजा थर वारी थोरड़ी तिहां घणेरा भलायूं ऐं भेरा घणे घणे दुस केतिरा। सो ही इलाइक़े जा माण्हू ज़िले सांगड़ जा माण्हू हिन माण्हू जा हिन शख़्स जा जेके आहिनि थोरा नथा लाहे सघनि पर ज़रूरु ॻाइनि था। सच पुछो जॾहिं लाइब्रेरी मूं जिन माण्हुनि खां ॻाल्हायो त उन्हनि जे अखियुनि में हिकिड़ो मोहबत वारी निज़ाम हो ऐं प्यार वारो निज़ाम हो ऐं उनजी अखियूं बिल्कुलु जॾहिं साईं जे बारे में पुछियो पियो त उनजी अखियूं मतिलबु ख़ुशी मज़ा बाक़ाइदे नम थियूं पिए। सो इहो आहे इंसानियत ऐं इहा आहे इंसानियत जी ख़िदमत। पंहिंजी मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे अॻे के वीडियो ताईं अॻे के तारीख़ी जा ताईं अॻे के फ़नकार ताईं अॻे के शाइर ताईं या सुहारी सिंध जे मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हाईंदे ॾिसो ज़रूरु ॾिसो असांखे मुर्की ॾियो मोकल जॾहिं पेर ते ॾखेरी करे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो।